बंदूक लॻंदी। अरे तूं त मूंसां हशर करे छॾियो हशर। हाणे महिरबानी करे हली रहे सके पूरी हकीकत ॿुधा त मुंहिंजी जान छुटे। बाबा हकीकत इहा आहे त मूं 12 लख ॾेई तोखां घर ख़रीद कयो। ॿी वरी कहिड़ी हकीकत आहे? इन ॻाल्हि जो मां शाहिद आहियां। अरे तूं त बस कर। अरे मूंखे ख़बर आहे त तूं शाहिद आहीं। क़ुरानी कहे जा जॾहिं पादर वसाए मैं ये सभु शाहिदड़ियूं ॿाहिदड़ियूं विसरी वेंदई। अहिड़ो ठाहूको तूं कॾहिं खां वठी थियो आहे ॿुधाए? अरे ठाहूको त मां ॼाए ॼम खां। अरे मूं त राजन जा ढींगा ठेरी करे छॾिया। पर यार तो जहिड़ी पवा मां अहिड़ो अची फाथो आहियां छा कयां यार छा कयां? मूंखे रुगो इहो ॿुधाए त मां रह सघे खणी हकीकत ॿुधायां। तूं मूंखे घणा पैसा ॾींदे? हाँ ॿुधाए। बस यार हाणे हीअं था कयूं जेको न मूं तोखां ₹1,00,000 वरितो हो बस यार उहो तोखे मां वापसि थो कयां बस न। उहो लख व्याज समेत वापसि वठंदोसांइ। हलो यार ठीकु आहे तोखे व्याज समेत ॾींदुसि। हाणे त राज़ी आहीं न? हाणे हल भला हली रहे सघे ॿुधाए त इहो सॼो ड्रामो आहे। हा ॾींदुसि न बाबा ॾींदुसि न पर पहिरियों पैसा ॾे पोइ शायदि ई मटाईंदुसि। शायदि मां आहियां न तोखां पहिरीं मूंखे पैसा मिलण खपनि। बाबा तव्हां ॿिन्ही खे मां राज़ी कंदुसि बस न। हाणे इहो राति हली सॼी हकीकत रहे सघे अलफ खां वठी ये ताईं ॿुधायो त इहो सभु ड्रामो आहे ड्रामो। बाबा ॻाल्हि ॿुध सिधी सही पहिरियों पैसा पोइ ॿियो कमु छो त तो मलुक जे अञा ॿी महिल ॾिठी कान्हे का। यार तो मां कीअं अचे फाथुसि वॾी का बवा ही ॿियो छा चई भला? अरे तोखां घटि कंहिंसां पई ॻाल्हाए? कंहिंसां बि न। मां कंहिंसां ॻाल्हाईंदसि? कंहिंसां बि न। मूंखे गुलाम खान खे बेवकूफ़ थी बणाई। मुंहिंजे वञण खां पोइ तूं पंहिंजी आशिकनि सां थी ॻाल्हाए। अॼु मां तोखे रंगी हथों पकतो आहे तॾहिं बि तूं मञे नथी। वॾी का नेठर गोराम अजाया शक करण छॾे ॾे। मां त मासीअ सां पई ॻाल्हायां। मासीअ सां? भले इहो त ॿुधाए मूंखे तुंहिंजी मासी कॾहिं खां फोन रखणु शुरू कई आहे? इहे कूड़ हण छॾे ॾे सुञाणा थो मां तोखे। जेकॾहिं एतबार नथो अचे न त ही वठ मोबाइल नंबर लॻल आहे हिन में कॉल कर। ॾिस त वरियाम ॾे थी फोन वञे या मासीअ ॾे कर कॉल। तूं छा थी सम्झे त मां डायल न कंदोमांसि नंबर? नथो खणे खण वरियाम चवां थो खण। खणो नथो खणे। भाग तुंहिंजा भला आहिनि सदोरी। जेकॾहिं खणे हा न ॾेखारियां तोखे ॾींहं जा तारा। कसम सां अम्मा जो नंबर आहे। तूं मूंखे अम्मा जन जे घर त नथो छॾी त अवेल सवेल हुननि सां फोन ते बि न ॻाल्हायां छा? यादि रखी छॾ मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि। जंहिं ॾींहुं बि न मूंखे पको सबूत मिलियो त तुंहिंजूं टंगूं ॿाहूं भञी छॾींदोसांइ। गोराम जंहिं ॾींहुं सबूत मिलई न त मूंखे बंदूक हणी कढजांइ। मां तोखे कोन रोकींदसि। ऐं हा जेकर मूंखे सबूत मिलियो न तो चाचे नवाब रहे सघां 2 ॾींहंनि जी मोहलत वरिती आहे। जे 2 ॾींहंनि में जॻह खाली न थी न त ज़बरदस्ती जॻह खाली कराईंदासीं। इन जो मक़सद त चाचो नवाब गंद करण खां सवाइ कोन मणंदो। गोराम जेकॾहिं चाचे नवाब जो तूं साथ ॾे न त देर न लॻंदी। ठीकु आहे जेकॾहिं चाचा एतिरो ज़ोर भरे थो त हिन दफ़े गंद कयूं। गोराम जेकॾहिं तूं असां सां चाचे नवाब सां साथ ॾी न त जाड़ो हीअं जॻह खाली कंदो। 25-30 लख जी जाइ आहे। जेकॾहिं कब्ज़ो थियो न पोइ त गंज थींदो। असली वंडे विराए खाईंदासीं। एतिरी आसानी सां जाड़ो घर खाली न कंदो। जेकॾहिं ज़ोर भरियूं त दाऊदी जी ॻाल्हि सही आहे। ज़ोर भरियो त जॻह खाली कराए वेंदासीं। मिठल थोरो मसलो गंदो
पर जेकॾहिं लिखत सची आहे न त पाण ई मिठल घर बि ख़ाली कंदो। लिखत सराहना सची आहे, तूं थोरी बि हिमत कंदे न त कमु थी वेंदो। सच बाची जॻह इहो जाड़ो कुझु बि कोन्हे को, जेकॾहिं ईअं कयोसीं न त कमु थी वेंदो। कयूं था कोशिश, जे फबियासीं त पोइ त ड्रव आहिनि, न त उहे त आहियूं त वॾेरा साॻा ई न। भलाई थींदी, अलाह भलाई कंदो, तव्हां परेशान न थियो। अरे मलुक को खुदा बेड़ो गर्क कंदी होशल का हाणे तू इहो न सोच त दवारा मुंहिंजो रिश्तो कंहिं ॿिए हंधि कराईंदा। हा जेकॾहिं मां परणजी कंहिं ॿिए हंधि वयसि न त मां ज़हर खाई मरी वेंदसि, पर तोखां सवाइ मां कंहिंजी बि न थींदसि। सदोरी तुंहिंजा ॿाहिरि हाणे मूंखे कॾहिं बि रिश्तो कोन ॾींदा। इन लाइ मां चाहियां थो त तूं ऐं मां हली कोर्ट में शादी कयूं। न वरियम न, घणी बदनामी खई आहे। हाणे घर खां ॿाहिरि निकिरण जे लाइ मां सोचे बि नथी सघां। तो छा सॼी ज़िंदगी तूं घर में गुज़ारींदी? तुंहिंजे यादुनि जे सहारे ज़िंदगी गुज़री वेंदी। सदोरी तूं त अकेलाई में ज़िंदगी गुज़ारे वेंदी आहे, पर मुंहिंजो त तोखां सवाइ पल बि ॾुखियो गुज़रो। आदत विझ वरियाम, मूंखां सवाइ ज़िंदगी गुज़ारण जी आदत विझ। आदि करे छॾ पाण खे, छो त हाणे असां ॿई हिकु नथा थी सघूं। मूंखां त हू हिकिड़ो पल भी नथी विसरे, मूंसां नथी जे निभाए त छा करियां। जाला खाना तो रात तोखां पुछंदुसि थोरी सिधियूं बंदूक हणंदो मां। पर कान तो मुंहिंजनि हारनि खे ज़मीन था बजाए चङो आहे वो सभु न कट मूंखे न चङो कोन थींदई। हीअ जेके तो वांदा माण्हू ज़मीन ते आणे छॾिया आहिनि, छा हिन में हिमत आहे तोखे फसल करे ॾियण जी? या ज़मीन शाम जी न आहे, हाणे पैसा ॾिना तव्हांखे अखबार कान। अरे छा थो सम्झी तूं? छा थो सम्झी तूं? फसल आबाद करे पटाई करे वञी घर में रखंदे अखबार कान? नवाब खे चिद मारण सवलो न आहे। नवाब नांग अथई नांग, या कम ई हूंदासीं नांगनि जे तिरनि में त चवंदो आहियां। कहिड़ो हक़ आहे तुंहिंजो राणा जी मिल्कियत जे मथां? अड़े राणा मुंहिंजो भाउ आहे, असीं ॿई पाण में निबिरी पवंदासीं। चयो असांजे विच में टंग न आहे, मारजी वेंदे जेसीं हिन सिसीअ में साह आहे न तेसीं कब्ज़ो न छॾींदो मां। बाक़ी माराए पोइ भले ज़मीन ते कब्ज़ो कजां। नवाब नांग अथई नांग, या कम ई हूंदासीं नांगनि जे तिरनि में त चवंदो आहियां। बाबा साईं जेसि ताईं हिननि खे सटको न ईंदो न त डरंदा ई कोन। तोखे चवां थो पोटे खे चई छॾ, नवाब जे हारनि मां जेको ज़मीन ते अचे न तुंहिंजी खल लाहे छॾिजो, चीरो न छॾिजो। माई सियाणी मुंहिंजे लाइ चांहि जो कोप त ठाहे। बानो बेगम तुंहिंजे लाइ हिकिड़ो कोप चांहि जो रखियो आहे। सियाणी मुंहिंजे लाइ बि चांहि जो कोप खणी अचिजां। ॿुधई न छा, मां तोसां आहियां, वञी चांहि खणी आ। इहो मूंखे न नंढी साइण जो हुकुम न आहे। हुकुम जो छा मक़सद आहे? चांहि जो कोप खणी ईंदी आहे त छा तूं लही वेंदी आहे? जेकॾहिं न तोखे चांहि जी एॾी ज़रूरत आहे पाण करे वञी पी। झलक ब्यूटी क्रीम हिन में आहे हर्बल इंग्रेडिएंट्स, हल्का दाग धब्बा करे हमेशा लाइ खत्म। झलक ब्यूटी क्रीम एंड सोप। जे मां पाण चांहि कयां त पोइ नौकराणी कहिड़े कम जी? हिन सियाणीअ खे मूं पंहिंजी ख़िदमत लाइ रखियो आहे, तुंहिंजी ख़िदमत लाइ न। न तव्हां पाण में न विड़ो, मां चांहि ठाहे थी अचां, विझी थी अचां रधे पके में पाणी। का बि ज़रूरत न आहे हिन लाइ चांहि करे अचण जी। बानो बेगम अगरि जे पाण थोरी नंढियुनि ॻाल्हियुनि ते वेही ज़िद कयूं न त पोइ पाण गॾु कॾहिं बि न रही सघंदासीं। मूं कॾहिं चयो आहे त तूं हिते असां सां गॾु रहो? 10 चकर त चई चुकी,
त हितां वञ, पर तूं हितां वञण जो नालो ई नथी वठी। अलाए कहिड़ी मिटीअ जी ठहियल आई जो को चवण ई नथी वठी। ठीकु आहे, मां बि हिन घर मां वञण वारी न आहियां, भले तूं बि ज़ोर लाए ॾिस। पोइ इज़त बि अहिड़ी थींदई न जहिड़ी हींअर पई थियनि। तुझे करे, सिर्फ तुझे करे नहीं मारो छोड़ो छड़े शहर रवाना। बाकी तू कॾहिं तो घर खाली करे दे। अरे तू वरी कॾहिं ठाहु को थी वई? हां कॾहिं खां वठी तू एॾो ठाहु को थी वई जो मूंखां घर खाली कराईंदे? तोखां मां न नवाब घर खाली कराईंदो। अरे सुञाणा उन नवाब खे बि तोखे बि ख़बरदार, कॾहिं को बि मुंहिंजे घर में खिड़ियो न को ढेरी करे छॾींदो सास। इहा त सुभाणे ख़बर पवंदी न जॾहिं नवाब माण्हू वठी तुंहिंजे घर में खिड़ंदो। हाँ जेकर जबरदस्ती कंहिं मुंहिंजो घर खाली करायो न वो मलूक मां तुंहिंजो ढींगो ढेरी करे छॾींदुसि। या दिमाग़ में ॻाल्हि विझी छॾ। मुंहिंजो अॻ में ई ढींगो ढेरी लॻो पियो आहे, तूं मुंहिंजो ढींगो ढेरी छा कंदे? रोकींदसि। ऐं हा जेकर मूंखे सबूत मिलियो न तोखां पुछंदसि तो रही सिधियूं बंदूक हणंदो मां। पर कान तो मुंहिंजनि हारनि खे ज़मीन था भॼाए चङो नाहे कर। वो सभु न कट मूंखे न चङो कोन थींदई। हीअ जेके तो वांदा माण्हू ज़मीन ते आणे छॾिया आहिनि जाने में हिम्मत आहे तोखे फसल करे ॾियण जी। या ज़मीन शाम जी न आहे, हाणे पैसा ॾिना तव्हांखे अची था रखा न। अरे छा थो सम्झी तूं? छा थो सम्झी तूं फसल आबाद करे पटाई करे वञी घर में रखंदे? अकबर ॻाल्हि नवाब खे केॾो मारणु सवलो न आहे। नवाब नांग अथई नांग, या कम ई हूंदासीं नांगनि जे तिरनि में चढ़ंदो आहियां। कहिड़ो हक़ आहे तुंहिंजो राणा जी मिल्कियत जे मथां? अड़े राणा मुंहिंजो भाउ आहे, असीं ॿई पाण में निबिरी पवंदासीं। चयो असांजे विच में टंग ॾाढा आहे, मारिजी वेंदे जेसीं हिन सिसीअ में साह आहे न तेसीं कब्ज़ो न छॾींदो मां। बाक़ी मूंखे माराए पोइ भले ज़मीन ते कब्ज़ो कजां। नवाब नांग अथई नांग, या कम ई हूंदासीं नांगनि जे तिरनि में चढ़ंदो आहियां। बाबा साईं जेसि ताईं हिननि खे सटको न ईंदो न डरंदा ई कोन। चवां थो पोटे खे चई छॾ नवाब जे हारनि मां जेको बि ज़मीन ते अचे न तुंहिंजी खल लाहे छॾिजो, चीरो न छॾिजो। माई सियाणी मुंहिंजे लाइ चांहि जो कोप त ठाहे। बानो बेगम तुंहिंजे लाइ हिकिड़ो कोप चांहि जो रखियो आहे। सियाणी मुंहिंजे लाइ बि चांहि जो कोप खणी अचिजां। ॿुधई न छा मां तोसां आहियां, वञी चांहि खणी आ। इहो मूंखे न नंढी साइण जो हुकुम न आहे। हुकुम जो छा मक़सद आहे? चांहि जो कोप खणी ईंदी त छा तूं लही वेंदी? जेकॾहिं न तोखे चांहि जी एॾी ज़रूरत आहे त पाण करे वञी पी। झलक ब्यूटी क्रीम हिन में आहे हर्बल इंग्रेडिएंट्स, हल्का दाग धब्बा करे हमेशा लाइ खत्म। झलक ब्यूटी क्रीम एंड सोप। जे मां पाण चांहि कयां त पोइ नौकराणी कहिड़े कम जी? हिन सियाणीअ खे मूं पंहिंजी ख़िदमत लाइ रखियो आहे, तुंहिंजी ख़िदमत लाइ न। न तव्हां पाण में न विढ़ो, मां चांहि ठाहे थी अचां, विझी थी अचां रधे पके में पाणी। का बि ज़रूरत न आहे हिन लाइ चांहि करे अचण जी। बानो बेगम अगर जे पाण थोरी नंढी नंढियुनि ॻाल्हियुनि ते वेही ज़िद कयूं न त पोइ पाण गॾु कॾहिं बि न रही सघंदासीं। मूं कॾहिं चयो आहे त तूं हिते असां सां गॾु रहो? 10 चकर त चई चुकी त हितां वञ, पर तूं हितां वञण जो नालो ई नथी वठी। अलाए कहिड़ी मिटीअ जी ठहियल आई जो को चवण ई नथी वठी। ठीकु आहे, मां बि हिन घर मां वञण वारी न आहियां, भले तूं बि ज़ोर लाए ॾिस। पोइ इज़त बि अहिड़ी थींदई न जहिड़ी हींअर पई थियनि। तुझे करे, सिर्फ तुझे करे नहीं मारो छोड़ो मूंखे छड़े शहर रवाना थी। बाकी तू कॾहिं तो घर खाली करे दे। अरे तू वरी कॾहिं ठाहु को थी वई? हां कॾहिं खां वठी तू एॾो ठाहु को थी वई जो मूंखां घर खाली कराईंदे?
तोखा मान नवाब घर खाली कराई दो नवाब खे बैठो खे खबरदार को भी मुझे घर में खड़ियो ना को ढेरी करे छड़ी तो सास इहा त सुभाणे खबर पवंदी न जॾहिं नवाब माण्हू वठी तुंहिंजे घर में खिड़ंदो। हाँ ये करे जबरदस्ती कहे मुझो घर खाली करायो ना वो मलूक मां तुंहिंजो ढींगो ढेरी करे छड़ींदुसि या दिमाग में ॻाल्हि विझी छॾ मुंहिंजो अॻ में ई ढींगो ढेरी लॻो पियो तूं मुंहिंजो ढींगो ढेरी छा कंदे? हाणे तू इहो न सोच त दवारा मुंहिंजो रिश्तो कंहिं ॿिए हंधि कराईंदा। हा जेकॾहिं मां परणजी कंहिं ॿिए हंधि वयसि न त मां ज़हर खाई मरी वेंदसि पर तोखां सवाइ मां कंहिंजी बि न थींदसि। सदोरी तुंहिंजा ॿाहिरि हाणे मूंखे कॾहिं बि रिश्तो कोन ॾींदा इन लाइ मां चाहियां थो त तूं ऐं मां हली कोर्ट में शादी कयूं। न वरियम न घणी बदनामी खई आहे हाणे घर खां ॿाहिरि निकिरण जे लाइ मां सोचे बि नथी सघां। त छा सॼी ज़िंदगी तूं घर में गुज़ारींदी? तुंहिंजे यादनि जे सहारे जिंदगी गुज़री वेंदी। सदोरी तूं त अकेलाई में जिंदगी गुज़ारे वेंदी आहे पर मुंहिंजो त तोखां सवाइ पल बि ॾुखियो गुज़रो। आदत विझ वरियाम मूंखां सवाइ जिंदगी गुज़ारण जी आदत विझ आदि करे छॾ पाण खे छो त हाणे असां ॿई हिकु नथा थी सघूं। मूंखां त हू हिकिड़ो पल भी नथी विसरे मूंसां नथी जे निभाए त छा करियां। चढ़ा खाना तो रात दर्दन जो दरिया अदा तूं किथां पियो वञी? हिननि खे त गोली बि कोन पुॼंदी तूं किथां पहुचंदे न? अदा निज़ाम जी हिननि खे पक्की ख़बर हो जेसिताईं इहो निज़ाम निभागो हथ नथो अचे न त घर कोन हलंदासीं। पोइ असां हीअं था कयूं जो राति हली निज़ाम जे घर में था गुज़ारियूं। जॾहिं हू घर ईंदो ई कोन त पोइ राति हुनजे घर में गुज़ारण जी कहिड़ी ज़रूरत? जॾहिं तोखे ख़बर बि आहे त हू निभागो असांखे हथ कोन ईंदो पोइ हुनखे ॻोल्हण जी कहिड़ी ज़रूरत आहे? अदा जेसिताईं निज़ाम नथो मिले न। फेस फ्रेश ब्यूटी क्रीम जो फेस फ्रेश वही ब्यूटीफुल। जो आसरो भी कोने ऐं हू छोरी भी कोन मिलंदी। इहो निज़ाम ज़रूर वापसि ईंदो छो त हुनजो छोरो खजू असां वटि आहे। 2-3 ॾींहं देरि सही पर ईंदो ज़रूर। फ़ाइदे जी ॻाल्हि इहा आहे मिठल पंहिंजी माउ खे शहर वठी जाड़ो घर में अकेलो आहे जाड़े घर में कुदर सोलो आहे वो त गुलाम वाला जी हलो रखल तो कयूं जाड़े घर ते अच्छा नवाब अकेलो आहे जाड़ो इहो वॾो चमड़ो अथई चमड़ो ये आसानी सां घर खाली न कंदो। नाउदी बात कर पुछंदा ॿ हिकिड़ा लॻसि न त वो कीअं थो भॼाई। अच्छा लाउती सही थो चवे इहो निभागो मरंदो मरी वेंदो न पर घर न छॾींदो चमड़ो आहे चमड़ो। घर जे करे न छॾी न गोराम तुंहिंजी क़बर घर में ई ठाहींदासीं। अरे घर त जाड़े आहे वॾा बि छॾींदा एतिरे घर कम छो मां जाचो आहे न टी लाइ वेठी आहे बसि। तव्हांखे मुंहिंजी ख़बर आहे त औरत ते हथ न आहे खणंदो। हा बाक़ी जाड़ो वेही छा थो हलाए कर पियासि वही जेतिरो जल्द थी सघे न घर ते कब्ज़ो करे वेही रहो। आई वापसि आई त तव्हांजे लाइ वॾा मसइला पैदा थींदा इन जे करे
जाड़े खे शहर जो रस्तो ॾेखारियो, कयोसि ढींगो ई ढेरी। बाबा मूंखे पक्की ख़बर पई आहे त गोराम कुछ ई ॾींहंनि में सदोरी खे तलाक ॾींदो। दादा इहा ॻाल्हि तोसां सदोरीअ कई हूंदी न? ॻाल्हि कंहिं बि कई भाॼाई, तव्हां हिन ॻाल्हि खे छॾियो। बसि हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी छॾियो, हिकिड़े ई महीने में गोराम में सदोरी जी तलाक थींदी। मञोसीं, पर तोखे इहा कहिड़ी पका त सुल्तान वारा सदोरी जो संग वरी तोखे ॾींदा? गोराम खे संग जेकॾहिं न ॾींदा त कहिड़ो भेण खे कुही खाईंदा? चाचा खुदा बख्श, इहा ॻाल्हि बाबा जे ज़हन में कॾहिं बि कोन वेहंदी त हेतिरी बदनामी खां पोइ बि छा सुल्तान वारा छोकिरी खे घर में ई विहारे छॾींदा? तूं भुलियल आहीं पुट, भुलियल आहीं। सुल्तान वारा पंहिंजी भेण खे ज़मीन में ज़िंदा दफ़न त करे सघनि था, पर तोखे रिश्तो कोन ॾींदा। तूं पंहिंजे हिते सावण सचो आहीं, सुल्तान वारा बि आहिनि सिद्धी साईं वॾा। तूं वरी आम इहो सोचियो वेठो आहे त गोराम सदोरी खे हिकु ॾींहुं तलाक ॾींदो, सुल्तान वारा सॾे वरी हिन खे संग ॾींदा। इहा ॻाल्हि त मां बि ॼाणा थो बाबा, मां बि ॼाणा थो इहा ॻाल्हि त आसानी सां सुल्तान वारा मूंखे संग कोन ॾींदा, पर मूंखे हाणे पक आहे पंजनि भाइरनि खे सदोरी राज़ी करे वठंदी। हल, नींगर नंढी जुमा बि घणा। चमड़ो पचर छॾे थो या न? अॼु त नज़र कोन आयो बाबा साईं। अॼुकल्ह जाड़े जे पोयूं बाह बारियूं था वठनि। तोबा बुख बि बुख हूंदी आहे, पर एॾी बुख कंहिंखे न हुजे बते तो चंडो इहो फदा कंदो, छेड़ा कंदो। बाबा साईं इहो माण्हू ई फदाई आहे। इहो चंडो मरण में तॾहिं फदा कोन थो छॾे। अरे बाबा यार, मिल्कियत को माण्हू पाण सां गॾु कबर में त कोन खणी वेंदो न। बाबा साईं जेकॾहिं अहिड़ी सोच रखे आहे न त पंहिंजो ॻोठ छॾे हिते धिका न खाए हा। अब आख़िरी वक़्त अथसि, वञी निभागो को अला अला करे पंजनि गुनाहनि जी का माफ़ी वठे रब खां। बाबा साईं मां त चवां थो बोरीअ में बंदि करे वापसि रवानो कयोसीं। हिते हूंदो असांजे लाइ आज़ार कंदो, न इहो पाण सुख सां रहंदो न वरी असांखे ई सुख सां रहण ॾींदो। कमु त अहिड़ो ई करणो पवंदो रोशन। बाक़ी मूंखे लॻे थो त इज़त सां इहो माण्हू सम्झण वारो कोन्हे। अस्सलाम वालेकुम चाला खान, हथ मिला। वालेकुम सलाम। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधायो त तव्हां कंहिंजी इजाज़त सां मुंहिंजे घर में विया आहियो? माना तोसां हथ थो मिलायां ऐं तूं हथ में नथो मिलाहीं, तो पुछींदो त कंहिंजी इजाज़त आया आहियो? वाह चाला खाना वाह, हाणे हलण जी कर। ही घर आहे मुंहिंजो, तुंहिंजो न आहे। हल निकिर ॿाहिरि, हल। बाबा तोखे इज़त सां चवां थो, मूंसां घणी ॾियारी न हण, कया आहिनि ढींगो ई ढेरी। ठहियो घणी ॾियारी न हण, कथा थी वञे त मथे ते चढ़ंदो। आओ ठाऊ कोन थी। होश कयो। हिन तव्हां इहा हरकत कई, तव्हांखे इहा हरकत की पवंदी। पीठे ठीको ठेरी करे छॾींदो साव। ॾाढा खान तो त राजनि जा ढींगा ढेरी कया आहिनि, पर तुंहिंजो ढींगो ढेरी नवाब कंदो। नवाब यादि करे छॾजां, अॼु घर मां कढंदो माई, सुभाणे तोखे न ॻोठ में न रहण ॾींदो माई, न बनी हूंदी तुंहिंजी, न का शइ हूंदी, न कुझु बि न हूंदी। अरे नवाब, तूं मूंखे मुंहिंजे घर मां कढ, जाड़े खान खे घर मां कढ, अथई एतिरी हिम्मत? हथ तलाए ॾेखार मूंखे। माना त जाड़े खान इज़त मां न जातो। दोस्तू दाऊजी अड़े वठोसि, धिक्या ॾेई ॿाहिरि कढोसि। केरु वञी छॾियो थो ॾे, को तलाउ हुजे होॾे उछलायोसि वञी, भले पियो थिए ॿुॾे मरे। धिक्या ॾेई कढोसि ॿाहिरि, वठोसि। सदोरी, जेसीं ताईं तूं हिन गोराम का तलाक न वठंदी है न, तेसीं तूं मां कॾहिं बि थी कोन सघंदासीं। मां ॾाढी कोशिशि कंदी रहंदी आहियां त घर में झेड़ो पए ऐं मुंहिंजी तलाक थी वञे, पर न, ईअं कोन थींदो। गोराम मूंखे तलाक न ॾींदो। जेकॾहिं सदोरी तूं घर में झेड़ो विझरायो न, त इहो गोराम
आखिर तंग थी तो तलाक जरूर ॾींदो पर सदोरी जेकॾहिं तूं ई नथी चाही न त तूं ऐं मां हिकु थियूं त पोइ इहा तलाक कॾहिं बि कोन थींदी। वरियाम जेतिरी तूं मूंसां मोहबत कंदो आहीं न उनखां 10 गुना वधीक मां तोसां मोहबत कंदी आहियां। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न सदोरी त पोइ तूं गौराम जे घर खे दोज़ख बणाए छॾ। पोइ तूं ॾिस त गौराम कीअं तमां तंग थी तोखे तलाक थो ॾे। अॼु खां पोइ अञा मां वधीक कोशिश कंदसि। जेतिरो जल्दी थी सघई सदोरी जेतिरो बि जल्दी थी सघई इन दलदल मां निकिरी तूं मोटी अच। मां तुंहिंजे इंतज़ार में आहियां। प्यार करे थो कोई कहसा को आहेश की गुमराह। ऐं सदोरी तूं पंहिंजे दिल ऐं दिमाग़ में इहा ॻाल्हि विहारे छॾ जेकॾहिं मां शादी कंदुसि न त सिर्फ़ ऐं सिर्फ़ तोसां कंदुसि। प्यार पुछे थो ज़ात न काई प्यार दिलनि जो ठाह। जेकॾहिं मूंखे तूं न मिली न सदोरी मां पंहिंजी सॼी उमिरि अकेलो गुज़ारे छॾींदुसि पर शादी मां कंहिंसां बि कोन कंदुसि। मां कोशिश कयां थी वधीक अलाह भलाई कंदो त असां बि तमामु जल्द हिकु थी वञूं। हीअ दुनिया ॿुधाए बस यार हाणे हीअं था कयूं जेको न मूं तो खा लख रुपया वरितो हो बस यार इहो तोखे मां वापसि थो कयां बस न। उहो लख व्याज समेत वापसि वठंदो साईं। हलो यार ठीकु आहे तोखे व्याज समेत ॾींदुसि हाणे त राज़ी आहीं न। हाणे हलो भला हली रहे ॿुधाए त इहो सॼो ड्रामो आहे। हा ॾींदुसि न बाबा ॾींदुसि न पर पहिरियों पैसा ॾे पोइ शायदि मटाईंदुसि। शायदि मां आहियां न तोखां पहिरीं मूंखे पैसा मिलण खपनि। बाबा बाबा तव्हां ॿिन्ही खे मां राज़ी कंदुसि बस न। हाणे इहो राति हली सॼी हक़ीक़त रहे सघे अलफ खां वठी ये ताईं ॿुधायो त इहो सभु ड्रामो आहे ड्रामो। बाबा ॻाल्हि ॿुध सिधी साईं पहिरियों पैसा पोइ ॿियो कमु छो त तो मलुक जे अञा ॿी महिल ॾिठी कान्हे का। यार तो मां कीअं चे फाथुसि वॾी का बवाही ॿियो छा चई भला अरे तोखां घटि तोखां घटि। कंहिंसां पई ॻाल्हाए? कंहिंसां बि न मां कंहिंसां ॻाल्हाईंदसि कंहिंसां बि न। मूंखे गोराम खान खे बेवकूफ़ थी बणाई। मुंहिंजे वञण खां पोइ तूं पंहिंजे आशिकनि सां थी ॻाल्हाए। अॼु मां तोखे रंगी हथों पकतो आहे तॾहिं बि तूं मञे नथी। वॾी का नेठर गोराम अजाया शक करण छॾे ॾे। मां त मासीअ सां पई ॻाल्हायां। मासीअ सां? भले इहो त ॿुधाए मूंखे त तुंहिंजी मासी कॾहिं खां फोन रखणु शुरू कई आहे? इहे कूड़ हण छॾे ॾे सुञाणा थो मां तोखे। जेकॾहिं एतबार नथो अचे न त ही वठ मोबाइल नंबर लॻल आहे हिन में कॉल कर ॾिस त वरियाम ॾे थी फोन वञे या मासीअ ॾे कर कॉल। तूं छा थी सम्झे त मां डायल न कंदोमांसि नंबर? नथो खणे खण खण वरियाम चवां थो खण। खण नथो खणे। भाग तुंहिंजा भला आहिनि सदोरी। जेकॾहिं खणे हा न ॾेखारियां तोखे ॾींहं जा तारा। कसम सां अम्मा जो नंबर आहे। तूं मूंखे अम्मा जन जे घर त नथो छॾी त अवेल सवेल हुननि सां फोन ते बि न ॻाल्हायां छा? यादि रखी छॾ मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि जंहिं ॾींहुं बि न मूंखे पको सबूत मिलियो त तुंहिंजूं टंगूं ॿाहूं भञी छॾींदोसि। गोराम जंहिं ॾींहुं सबूत मिलई न त मूंखे बंदूक हणी कढजांइ। मां तोखे कोन शुक्र मूंखे हुनजी ख़बर हुजे हा त मां हुनखे बस इहे छॾे ॾियां। मां पैसा राणो चोराए वियो आहे को नांग खाए मोए खे उनखे सॼी ख़बर हुई पैसनि जी।
मां मूंखे कंहिं पके माण्हू ॿुधायो आहे त जेको हर हर टोपियूं मटाए न उन माण्हूअ मूंखे ॿुधायो त टोपियुनि जी असली टाटसन भराए आयो आहे। जहिड़ी न असां हिन माण्हूअ झुठ कई आहे ऐं असां बिल्कुलु ठगी कई अथसि। असांखे उन सां अहिड़ी झुठ करणु खपे पर तोखे असांजो साथ ॾियणो पवंदो। वरी छा सोचो थी जाड़ा? जादो मुझो तो अंतर सड़ी गया अंतर। यार जमीन पे पैसा भी चोराए जादो ने मानो था एही झुठ करणु खपे जहिड़ी उहा सादा करे टेण ते झुठ कंदासीं। इहो वरी कीअं? जादो ॾिसो असीं पाण में ॾिठा आहिनि असां ज़मीन राणे खान खे ॾिनी कंहिं बनी बशर खे ख़बर कान्हे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि मुझे ज़हन में अचे ॿ टे पार्टियूं हथ करे उन्हनि खां पैसा वठी ज़मीन था उन्हनि खे ॾेई छॾी पोइ पाण में कमेला उड़ी थींदा डांगा असीं वेठा मज़ो ॾिसंदासीं त कीअं थो हिननि सभिनी जो ते डींगो ई देर। मामा ॻाल्हि ॿुध हींअर इहो कमु मूंखो कोन थींदो। जेकॾहिं बाबा खे ख़बर पई त ज़मीन भी विकणी विया पैसा भी खाई विया छा अम्मा ऐं बाबा मूंखे हुन घर में पेर रखण ॾींदा? हाणे ॿुधना जेकॾहिं तोखे ऐं बंगलो वठिणो आहे त पोइ बाबा वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि दोस्तो? ख़ैर लॻो पियो आहे भाउ। तव्हां ॿुधायो मां लिखी जाए काॾे निकिरी पिया हो दोस्त? मां त हिते ई आहियां पर तव्हां अॼुकल्ह भॼ भॼा में लॻा पिया आहियो को मसलो थियो आहे छा? अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे भाउ। घर जेकॾहिं को मसलो आहे त ॿुधायो मूंखां जेतिरो पहुचंदो मां तव्हांजी मदद कंदुसि। जॾहिं बि ज़रूरत पई न त तव्हां खां मदद ज़रूर वठंदासीं। तव्हां भला पंहिंजो नंबर ॾींदव? रोज़ मिलूं था पिया लाला। नंबर काॾे कंदो? जेकॾहिं तव्हां में कमु पइजी वञे त तव्हांखे किथे ॻोल्हिबो? ठीकु आहे त पोइ लिखो ॿुधायो नंबर। मूंखे थोरो कमु आहे मां हाणे हलां ये चक्कर उनके तरीके साथ। साला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए हिन सां सलाह कयूं या न? तुंहिंजी मर्ज़ी वरियाम थी सघे मदद कराए। यार माण्हू त सुठो थो लॻे। यार ॻाल्हाइण जो त ॾाढो सुठो आहे मूंखे दिलि जी ख़बर न आहे। यार इज़त करे थो जिथे बि मिले थो। या अली मदद। वालेकुम अस्सलाम मौला अली मदद। भाऊ छा हाल आहे? अदा कुर्बन अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करम। तव्हां ॿुधायो? मुंहिंजे मौला जा करम आहे। तव्हांजी तारीफ़? असां तोखे सुञाणीं था तूं असांखे वाक़ई नथो सुञाणे। तव्हां मूंखे सुञाणियो था? दिलबर असांजो वाक़ुफ़ आहे। तव्हां सां असां पहिरियों दफ़ो मिलिया। असां ख़बर ॿुधी आहे त तव्हां लॾे विया आहियो। लॾो अञा खयो न आहे घर उते ई आहे। पोइ भला दिलबर नज़र कोन थो अचे। शहर कम सां निकिरी वियो आहे। जेकर तव्हांजो न्यापो आहे त ॿुधायो मां ॾेई छॾींदोसांसि। जल बकरी दनारनि जा धक कम हुनखे ॿुधाईंदा। तूं इहो ॿुधाए त दिलबर किथे आहे? हुनजो को हिकिड़ो ठिकाणो हुजे त तव्हांखे ॿुधायां न।
असां त इहो ॿुधो आहे तव्हांजे शहर में जॻह बि आहे पर कहिड़ी कॉलोनी में था रहो तव्हां ग़लति ॿुधो आहे शहर में असांजी का बि जॻह न आहे तो कूड़ हणी असांजी शक खे यकीन में बदलाए छॾियो आहे तव्हांजे हिते अचण जो मूं मक़सदु न सम्झो खुली ॻाल्हि कयो छा था चवणु चाहियो एतिरो ॿार त तूं बि न आहे जो असांजे अचण जो मक़सदु न सम्झी सुभाणे असां वरी हिते ईंदासीं जेकॾहिं तव्हां साफ़ ऐं सिधा आहियो न त सुभाणे रूबरू हिते मिलंदासीं ॿी सूरत में असां इहो सम्झंदासीं त तव्हां असांजा ॾोही आहियो ऐं हा पलांद वठण असांखे जंग ते रहंदो आहे अॼु त मना न क़ाबिल आहे ॿुधाए मूंखे तुंहिंजे हिते राणा खान खे ख़तमु करण खां अॻु में तुंहिंजी निड़ी ते न वधीक तोखे ख़तमु कयो न न अदा इहो कहर न कजां हिन तूं पकड़जी पए त पोइ मुंहिंजे छा थींदो अकबर त मरी वेंदो हुनजे खून जे इल्ज़ाम में तूं हलियो वेंदे जेल आहे लहर लहर में लका 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 हीअ दुनिया